फरीदाबाद जे काछे में चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि गुलाम रसूल चांडियो ऐं हारून चांडियो विच में 30 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ मिंत मेड़ काफ़िलो चांडिया बिरादरी जी चङे मुड़ुस रईस अल्ताफ़ हुसैन चांडियो, सैयद हैदर बख्शा, रईस अताउल्ला चांडियो, पेपे अॻवान ॾाॾो गुलाम रसूल चांडियो, मौलवी अब्दुल्ला चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में न्याणियूं ऐं क़ुर पाक खणी मेड़ मिंत काफ़िलो ॻोठ मीरपुर में मज़न ख़ान चांडियो, हाजी सैदुल्ला चांडियो, गुलाम हुसैन चांडियो जे तॾे ते पहुतो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त असांजे वॾनि सैयद अब्दुल हुसैन शाह, रईस महबूब ख़ान चांडियो, दोस्त मोहम्मद चांडियो, मीर मज़न ख़ान चांडियो बि अवां ॿिन्ही धुरियुनि खे ठाहिण जूं कोशिशूं कयूं। अॼु इहे दुनिया में न आहिनि रहिया, पर असां इन्हनि चङनि जा वारिस ऐं औलाद सैयद हैदर बख्शा, अताउल्ला चांडियो, अल्ताफ़ चांडियो, गुलाम रसूल चांडियो आऊं वटि हिकु भेरो ॿीहर न्याणियूं क़ुर पाक सैयद वठी आया आहियूं त किथे बि ॻाल्हियूं करे फ़ैसिलो कराए खूनी तकरार ख़तमु कयो। झेड़नि फसादनि फॾनि में कुझु बि न आहे रहियो। अवां धुरियुनि जे झेड़े में 5 क़ीमती इंसानी जायूं ज़ाया थी वियूं आहिनि। प्यार, अमन, मोहबत ऐं भाईचारे में ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश करियो। जंहिं बि धुरियुनि हाजी मज़न चांडियो मेड़ मिंत काफ़िले खे मान ॾींदे चयो त असां फ़ैसिले लाइ राज़ी